पंहिंजो टॉपिक आहे त हाउ टू रिकॉग्नाइज द नाउन, हाउ टू रिकॉग्नाइज द नाउन। जेकॾहिं असां वटि सेंटेंस में कंहिं जॻह ते सेंटेंस में इस्म इस्तेमालु थियल हुजे त असीं उनखे कीअं सुञाणूं, असांखे कीअं ख़बर पए त इहो इस्म आहे। यानी ॿियनि लफ़्ज़नि में तव्हां ईअं चई सघो था साइंस ऑफ नाउन, इस्म जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि। हाणे मुख़्तलिफ़ निशानियूं आहिनि इस्मनि जूं, जंहिं बुनियाद ते असां सिखी सघूं था त इस्म जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि। सभिनी खां पहिरियां निशानी आहे, अच्छा इहे छा आहिनि, सफिक्स हूंदा आहिनि। सफिक्स अहिड़ा वर्ड हूंदा आहिनि जेके वर्ड जे आख़िर में इस्तेमालु थींदा आहिनि। सफिक्स जे इस्तेमाल सां लफ़्ज़ जेको आहे पंहिंजी माना मटाए यानी नाउन थी वेंदो आहे। हाणे उहे कहिड़ा सफिक्स आहिनि जेके तव्हां ज़हन में रखो जो तव्हां जुमिले में उनखे सुञाणे वञो। सभिनी खां पहिरियां आहे आई एस एम। जेॾीमहिल आई एस एम अचे, मिसाल सोशलिज़म, मिसाल नेशनलिज़म, मिसाल पैट्रोटिज्म। आई एस एम जंहिं बि लफ़्ज़ जे आख़िर में अचे तव्हां पक सम्झी वञो त उहो नाउन आहे। अहिड़े तरीक़े सां ॿी फ़र्ज़ कयो निशानी आहे डम, DOM। इज़म खां पोइ डम आहे। कंहिं बि लफ़्ज़ जे आख़िर में डम अचे त तव्हां सम्झो त उहो नाउन आहे। मिसाल किंगडम, विज़डम, या फ़र्ज़ कयो फ्रीडम। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं को अहिड़ो लफ़्ज़ हुजे जंहिंमें आख़िर में अचेसि शिप, मिसाल शिप, जीअं फ्रेंडशिप, जीअं स्कॉलरशिप। अहिड़े तरीक़े सां जंहिं लफ़्ज़ जे आख़िर में शिप अचे त उहो तव्हां सम्झो त उहो नाउन आहे। अहिड़े तरीक़े सां मेंट निशानी आहे MENT, मेंट, जीअं डेवलपमेंट, जीअं सेटलमेंट, जीअं इंस्टॉलमेंट। त जंहिं बि लफ़्ज़ जे आख़िर में MENT अचे त तव्हां सम्झी सघो था त इहो नाउन आहे। उन खां पोइ जेका निशानी आहे हिनखे सुञाणण जे लाइ नाउन खे, मिसाल हुड आहे, जीअं ब्रदरहुड, जीअं प्रोफेटहुड, जीअं चाइल्डहुड। अहिड़े तरीक़े सां तव्हां जेॾीमहिल बि हुड लफ़्ज़ जे आख़िर में अचे त तव्हां सम्झो त उहो नाउन आहे। अहिड़े नमूने सां निशानी आहे NESS, नेस जेकॾहिं अचे, मिसाल सेल्फिशनेस, सेल्फिशनेस, या क्लीनलाइनेस, या अहिड़े तरीक़े सां NESS, नेस जेकॾहिं सेंटेंस जे आख़िर में अचे तव्हां सम्झो त उहो नाउन आहे। या फ़र्ज़ कयो जेकॾहिं AG हुजे, जीअं शॉर्टेज, ठीकु आहे, या लीकेज। AG लास्ट में अचे सम्झो नाउन आहे। उन खां सवाइ फ़र्ज़ कयो ENC अचे, जेकॾहिं ENC, जीअं प्रेजेंस, या वरी एग्जिस्टेंस, ठीकु आहे, या एंट्रेंस। अहिड़े नमूने सां ENC जंहिं लफ़्ज़ जे आख़िर में अचे त सम्झो उहो बि नाउन आहे। आम नंबर जेकॾहिं फ़र्ज़ कयो CY लास्ट में अचे त तव्हां सम्झो उहा नाउन जी निशानी आहे। जीअं पॉलिसी लफ़्ज़ अचे, या वरी बैंक्रप्सी। अहिड़े नमूने सां जेकॾहिं को सफिक्स TH सां सफिक्स जेकॾहिं लास्ट में अचे उहो लफ़्ज़ जंहिंमें, मिसाल TH, जीअं ग्रोथ, जीअं हेल्थ, जीअं विड्थ। त अहिड़े तरीक़े सां तव्हां सम्झी वञो त TH जेको आहे उहो बि सफिक्स आहे ऐं तव्हां पक सम्झो त उहो नाउन आहे। या फ़र्ज़ कयो डेथ लफ़्ज़ जीअं हूंदो आहे त सम्झो नाउन आहे। अहिड़े नमूने सां 11 नंबर ते जेकॾहिं तव्हां सम्झो URE या ION थींदो आहे, URE, जीअं नेचर, जीअं फ्यूचर,
जीअं रप्चर एटसेट्रा। अहिड़े नमूने सां जेकॾहिं ION यूजिस लास्ट में ION त तव्हां पक सम्झो अथव नाउन जी निशानी आहे, जीअं यूनियन, जीअं ओपिनियन। अहिड़े नमूने सां ION जेकॾहिं हुजे त उहे बि निशानी आहिनि। ही सभु टोटल छा आहिनि? सफिक्स आहिनि सेंटेंस में, लफ़्ज़ में प्रीफिक्स ऐं सफिक्स मिली करे नाउन ठाहींदा आहिनि। ही सफिक्स जेकॾहिं तव्हां ज़हन में रखंदव निशानियूं त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त ही सेंटेंस में जेको आहे नाउन तौरु इस्तेमालु थियल आहे लफ़्ज़।